वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान IMF प्रोग्राम जी बहाली खे नाकाम बणाइण जी कोशिश करे रहियो आहे। पंहिंजे हिकु बयान में वज़ीर आज़म चयो त इमरान ख़ान पंहिंजे IMF प्रोग्राम जी बहाली खे नाकाम बणाइण जी कोशिश करे रहियो आहे। रोडनि ते अफ़रा तफ़री ऐं फितनो पैदा करणु साॻिए एजेंडा जो हिसो आहे। इमरान ख़ान ते तनक़ीद कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त इमरान ख़ान चाहे थो त मुल्क में अदम इस्तेहकाम जी बाहि लॻे, हीअ नथो चाहे त ग़रीब अवाम खे महांगाई मुआशी दबाव खां छुटकारो मिले। वज़ीर आज़म वधीक चयो त मुस्लिम लीग नून जा अॻवान मौत जी सज़ा जे चकियुनि में रहिया हीरोइन जहिड़नि कूड़नि केसनि खे मुंहुं ॾिनो। नवाज़ शरीफ़ ऐं मुस्लिम लीग नून जी क़यादत नेब-नियाज़ी गठजोड़ जे बदतरीन इंतकाम खे मुंहुं ॾिनो आहे। असां पंहिंजे पुटनि, धीअरनि ऐं भेनरनि समेत कूड़नि केसनि में अदालत आॾो पेश थियासीं। वज़ीर आज़म चयो त इमरान ख़ान पहिरियां पंहिंजे वाइदनि ऐं नज़रियात खां भॼी वियो, हाणे अदालतनि खां भॼी रहियो आहे। डिजनो माण्हू अदालत खे तलाशी बि वठणु नथो ॾिए, छो त उहा ॾोहारी आहे। इमरान ख़ान जो अदालतनि खां भॼणु बुज़दिली जी इंतिहा आहे। पहिरियां ही IMF प्रोग्राम खां भॼी विया हुआ, हाणे अदालतनि खां भॼी रहिया आहिनि। पाकिस्तान जे अॻूणे नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त न इमरान ख़ान मुल्क जूं हालतूं तब्दील करे सघे थो, न ई वरी नवाज़ शरीफ़ जेसीं ताईं मुल्क में मुनज़म इस्लाहात न आंदी वेंदी तेसीं ताईं को बि सियासी अॻवान हिन निज़ाम खे बहितर नथो करे सघे। निजी चैनल खे ॾिनल इंटरव्यू में मिफ्ताह इस्माइल चयो त मुंहिंजो ख़्यालु आहे त मुस्लिम लीग नून क़तई तौर ते ईंदड़ चूंडनि में क्लीन स्वीप न कंदी। मिफ्ताह इस्माइल जो वधीक चयो त पाकिस्तान में भले तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान ख़ान हुजे, मुंहिंजी पार्टी जो अॻवान नवाज़ शरीफ़ हुजे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ ज़रदारी हुजे या मार्शला समेत को बि निज़ाम उन वक़्त ताईं तब्दील न थींदो जेसीं ताईं असां पंहिंजे निज़ाम में तब्दीली न आणींदासीं। हिकु सवाल जे जवाब में मिफ्ताह ॿुधायो त मां हाणे चूंडनि सियासत में हिसो न वठंदुसि। सवाल जे जवाब में मिफ्ताह ॿुधायो त हाणे मां चूंड सियासत में हिसो न वठंदुसि ऐं पंहिंजे सेमिनार खां पोइ सोचींदुसि त हाणे अॻियां छा करणो आहे। हुन उन ॻाल्हि जी बि तस्दीक कई त हू न हुकूमत जो हिसो आहे, न ई हाणे हुकूमत सां राब्ते में आहे। सियासी मसइलनि ते रोशनी विझंदे मिफ्ताह चयो त पाकिस्तान केतिरा ई अॻवान ॾिठा आहिनि। असां मार्शला हाइब्रिड हुकूमतूं इमरान ख़ान, आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़ ॾिठा आहिनि, पर हिकु शइ जेका असां नाहे ॾिठी उहा आहे माण्हुनि जी ज़िंदगियुनि में हक़ीक़ी बहितरी। उन नाणे वारे वज़ीर चयो त असां वटि हिन वक़्त बि स्कूल ॾींहुं वेंदड़ ॿारनि जो तादादु अधु स्कूलनि खां ॿाहिरि आहे, जंहिंजो मतिलबु आहे त उहे वॾा थी पढ़ियल लिखियल न थींदा ऐं जेकॾहिं अव्हां जी अधु आबादी पढ़ियल न आहे त मूंखे उन सां फ़र्क़ु नथो पवे त नाणे वारो वज़ीर केरु आहे, छो त जेकॾहिं निज़ाम ईअं ई हलंदो रहियो त हिन मुल्क में मईशत में सुधारो न ईंदो। कबायली ज़िलनि में अॻवाननि आदमशुमारी खां अॻु चूंडनि जी मुखालफ़त कंदे ज़िले हेडक्वार्टर्स में एहतिजाज जो ऐलान करे छॾियो आहे। अॻवाननि चयो त असां इस्लामाबाद ताईं वेंदासीं, इलेक्शन कमीशन जे ऑफिस आॾो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। हुननि चयो त इलेक्शन कमीशन खे ख़बरदार करणु चाहियूं था त क़बाइलियुनि सां जेतिरो ज़ुल्म कयो वियो आहे हाणे ख़तमु थियणु घुरिजे। आदमशुमारी खां अॻु चूंडूं क़बाइलियुनि जी नुमाइंदगी घटि करण जी साज़िश आहे। उन खां अलावा अॻवाननि इंज़माम जे नाले ते हक़नि ते दाड़ो हणण जो इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त क़ौमी असेंबली में नुमाइंदगी 12 मां घटि करे 6 ऐं सेनेट मां बिल्कुलु ख़तमु कई वई आहे। नाइंसाफ़नि जो सुप्रीम कोर्ट नोटिस वठे, असांजी आबादी खे घटि ज़ाहिर कयो वियो आहे, असां चूंडुनि जो बाइकाट कंदासीं। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त बदकिस्मतीअ सां मुल्क में सोशल मीडिया कचरे जे डॿे ऐं गटर वारी सोच जो ज़रियो बणायो वियो आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून फैसलाबाद डिवीज़न जे तंज़ीमी इजलास मुनक़द करण ते कारकुननि सां ॻाल्हियूं कंदे मरियम नवाज़ चयो त तराज़ू जा ॿई पासा बराबरि न हुजनि त सिर्फ़ सिलेक्शन थींदी आहे। असांजी हुकूमती महांगाई में घटिताई आणे सघे थी। हुन चयो त मुस्लिम लीग नून तरक़ी ऐं अवाम जी खुशहाली जो ॿियो नालो आहे। बदकिस्मतीअ सां मुल्क में सोशल मीडिया खे गटर जी सोच जो ज़रियो बणायो वियो आहे। कारकुन ऐं रज़ाकार उहो गंद साफ़ करण में किरदारु अदा कनि। मरियम नवाज़ चयो त मुस्लिम लीग नून सोशल मीडिया विंग खे मुस्लिम कल्चर जी सुञाणप बणिजंदे मुआशिरे में नफ़रतनि जी बाहि खे ख़तमु करणो पवंदो।
सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शाहबाज़ कलंदर जो 771 सयालानो 3 ॾींहनि जो उर्स अॼु छंछरु 11 मार्च खां शुरू थी रहियो आहे। हज़रत लाल शाहबाज़ कलंदर जे उर्स जे मौक़े ते ज़ाइरीन जे अचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जेको 3 ॾींहनि ताईं जारी रहंदो। हिन 3 ॾींहनि जे उर्स जे तक़रीबन में लखें ज़ाइरीन हाज़िरी ॾींदा, जॾहिं त CCTV कैमरानि सां उर्स जे दाख़िली, ख़ारजी ऐं चौधारी रस्तनि ते मॉनिटरिंग कई पई वञे। सेवण शरीफ़ सिंध जो अज़ीम रूहानी मर्कज़ आहे, जिते हर वक़्तु फ़क़ीरनि, अक़ीदतमंदनि ऐं ज़ाइरीन जो वॾो अंग जमा रहंदो आहे। हिते हर शख़्स पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां हज़रत लाल शाहबाज़ कलंदर सां मोहबत ऐं जुनून जी हद ताईं अक़ीदत ऐं एतिराम सां सरशार नज़र ईंदो, छो त लाल शाहबाज़ कलंदर पंहिंजे शाइरी ऐं कलाम ज़रिए समूरी ज़िंदगी अल्लाह जी वहदानियत जो दर्स ॾिनो। हज़रत लाल शाहबाज़ कलंदर जे उर्स जो इफ़्तिताह सिंध जे गवर्नर गुलनि जी चादर चाढ़े कयो। इंतज़ामिया तरफ़ां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम पिणु कया विया आहिनि। 3 ॾींहनि जे उर्स दौरान अदबी कॉन्फ्रेंस ऐं मलाखड़े जा बि मुक़ाबला थींदा, जॾहिं त उर्स जे आख़िरी ॾींहुं सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह मुख़्तलिफ़ शोबनि में निमाया कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो कंदड़ शख़्सियतनि में एवार्ड पिणु विरहाईंदो। पंजाब हुकूमत पाकिस्तान तहरीक इंसाफ जे कारकुन अली बिलाल जे हवाले सां सोशल मीडिया ते हलंदड़ वीडियोज़ खे जाली करार ॾेई छॾियो आहे। पंजाब जे निगरान वज़ीर मोहसिन नक़वी ऐं IG पंजाब उस्मान अनवर तरफ़ां PTI कारकुन अली बिलाल उर्फ ज़ल शाह जी फ़ौतगी जे हवाले सां लाहौर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जंहिं में केतिरा ई इंकशाफ कया विया आहिनि। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त असां वटि रिपोर्ट आई आहे त कारकुन तशद्दुद सबबि फ़ौत न आहे थियो। राजा शकील यास्मीन राशिद खे ॼाण ॾिनी त कारकुन खे गाॾी जो टकर लॻो। यास्मीन राशिद राजा शकील खे चयो त अवां मूंसां गॾु सुभाणे ज़मान पार्क हलो। प्रेस कॉन्फ्रेंस में हसन नक़वी चयो त ड्राइवर खे गाॾी में छॾे राजा शकील यास्मीन राशिद सां गॾु ज़मान पार्क वियो। यास्मीन राशिद ज़मान पार्क जे अंदरि वई ऐं थोरी देरि में ॿाहिरि अची राजा शकील खे चयो त बेफ़िक्र थी वञो, उहा साज़िश कई वई हुई। हुन सवाल कयो त मुंहिंजे मथां क़त्ल जो इल्ज़ाम लॻायो वियो, कंहिंजे मथां क़त्ल जो इल्ज़ाम लॻाइण एतिरो आसान आहे? खुलेआम दरख़्वास्त ॾेई रहिया आहियूं त हुन खां क़त्ल थियो, उहा ज़्यादती आहे। कूड़ो इल्ज़ाम न लॻायो, हर हिक खे गुमराह करे रहिया आहियो। मोहसिन नक़वी चयो त मुंहिंजे मथां पहिरियां साज़िश ऐं हाणे क़त्ल जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। असांजा बि घर भाती ऐं माइट आहिनि। जहिड़ी तरह हुननि मैसेज कया आहिनि, उहा त ज़्यादती आहे। अवां सियासत करियो, असां अवां खे न रुकींदासीं। त हाई कोर्ट औरत मार्च जी इजाज़त ॾिनी। क्रिकेट टीमूं लाहौर में मौजूदु हुयूं। मुंहुं ॻाल्हाइण नथी चाहियो, पर कूड़ा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। 3 अप्रैल ते चूंडूं आहिनि, माहौल ख़राब करण जी कोशिश कई पई वञे। इमरान ख़ान कुझु ख्याल करे हा पंहिंजी रैली 1-2 ॾींहं अॻियां करे छॾे हा। इमरान ख़ान कुझु ख्याल करे हा पंहिंजी रैली 1-2 ॾींहं अॻियां करे छॾे हा। अवां सियासत में जेका मर्ज़ी करियो, मूंखे उन ते को बि इतराज़ न आहे। मां हुन अहम उहिदे ते न वेठल हुजां हा त कंहिं ॿिए तरीक़े सां जवाबु ॾियां हा। पाकिस्तान कोस्ट गार्ड्स कार्रवाई कंदे 1650 किलो हेरोइन ऐं 69 किलो आला क्वालिटी जी आइस हथ करे वरिती आहे। पाकिस्तान कोस्ट गार्ड्स ॻोझनि ज़रियनि खां इतला मिलण ते ग्वादर जे इलाइक़े दारान मां गरे मिक़दार में मंशात हथ करे वरिती आहे। कोस्ट गार्ड्स जे तर्जुमान मूजिबि जनरल एरिया दारान वेझो 2 शकी गाॾियुनि खे बीहण जो इशारो करण ते जवाबदारनि गाॾियुनि जी रफ़्तार तेज़ कंदे फरार थियण जी कोशिश कई। गाॾियुनि जो पीछो करण ते जवाबदार गाॾियूं छॾे फरार थी विया। कोस्ट गार्ड्स गाॾियुनि जी तलाशी वरिती त उन मां 1650 किलोग्राम हीरोइन ऐं 69 किलोग्राम आला क्वालिटी जी आइस हथ आई। पकड़ियल मंशात समुंड जे रस्ते परॾे स्मगलिंग थियणी हुई, जंहिंजी आलमी मार्केट में मालियत $117 मिलियन जे लॻभॻि आहे। इस्लामाबाद जी अदालत PTI अॻवान अली अमीन गुंडापुर खे इश्तिहारी करार ॾियण जी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट कोर्ट तहरीक इंसाफ जे अॻवान ख़िलाफ़ कलम 144 जी भंजकड़ी जी केस जी ॿुधणी कई, जंहिं सिलसिले में राजा खुरम नवाज़ अदालत में पेश थियो। अदालत तरफ़ां तलब करण ते अली अमीन गुंडापुर पेश न थियो, जंहिं ते अदालत खेसि लाॻीतो गैर हाज़ुर रहण ते इश्तिहारी करार ॾियण जे लाइ कार्रवाई शुरू करे छॾी, जंहिं जे लाइ अदालत जवाबदार अली अमीन जो इश्तिहार जारी करण जी हिदायत कई आहे। अदालत PTI अॻवान जी ज़मानत जी दरख़्वास्त खे बि रद्द करे छॾियो।
अदालत अली नवाज़ आवान जी अॼु हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी 12 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। हुकूमत तरफ़ां IMF जे शर्तनि ते अमल दरामद जो सिलसिलो जारी आहे। नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी नेपरा बरामदी शोबे लाइ बिजली 12 रुपया 13 पैसा फी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। बरामदी शोबे ऐं हारियुनि जे लाइ बिजली ते 65 अरब रुपयनि जी सब्सिडी ख़त्म कई वई आहे ऐं हारियुनि लाइ बिजली 3 रुपया 60 पैसा फी यूनिट महांगी करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। नेपरा फ़ैसिलो नोटिफिकेशन लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे मोकिले छॾियो ऐं चयो त सब्सिडी ॾियण ऐं ख़त्म करण जो अख़्तियार वफ़ाक़ी हुकूमत जो आहे। DSP सिंध पुलिस सखर अब्दुल सत्तार फुल के स्पेशल ब्रांच सखर में तैनात थियण ते शहर जे समाजी अॻवाननि ज़ुल्फ़कार शरह सैयद आतिफ शाह ऐं ॿियनि दोस्तनि पारां मुबारकूं ॾिनियूं वयूं। उन मौके ते शहर जे समाजी अॻवाननि चयो त DSP अब्दुल सत्तार फुल हिकु सचो ऐं फर्ज़ सनाश ऑफिसर आहे। हुन जी पुलिस डिपार्टमेंट जे स्पेशल ब्रांच में तैनात थियण शहर जे अमन अमान लाइ हिकु सुठो सवण आहे ऐं असांखे उमेद आहे त अब्दुल सत्तार फुल पंहिंजा फर्ज़ ईमानदारी सां निभाईंदे पंहिंजे उहिदे ऐं मुनसिब ज़रिए अवाम जी भरपूर ख़िदमत कंदो रहंदो। तोबोदेरो लॻ ॻोठ हाजी राहिब मंगणे जो चक्कर वारियासियो जे रहवासिन मंगणे जा बिरादरी जे माण्हुनि बेवा मिसमात कामुल खातूं मुजाहिद अली सदाकत अली नसीम खान मंगणे जो प्रेस क्लब सोबोदेरो पहुची एहतजाज कयो। बेवा औरत कामुल खातून दाईंदे चयो त मुंहिंजे मरहूम पीउ ख़ादिम अली मंगणे जो जी ज़री ज़मीन पंटरी जरेब दे सोबोदेरो में आहे। मुंहिंजो भाउ मेहर अली जंहिं ज़मीन ते ज़री तरक़ियाती बैंक मां लोन खयो हो उहो पासबुक मूं मिसकिन बेवा सोन ऐं चौपायो माल विकिरो करे पैसा भाउ खे ॾिना त जंहिं बैंक मां पासबुक आज़ाद करायो। हिन वक़्तु मुंहिंजो भाउ ऐं ॻोठ जो बाअसर वॾेरो PP काउंसलर हबीबुल्ला मंगणे जो तपेदार सोबोदेरो वसीम अल्लाह खे गरी रुश्वत ॾेई खाता भञराए रहियो आहे। तपेदार खे मना कयो आहे। उन जे बावजूद गरी रुश्वत मिलण सबबि चवे थो त खाता टोड़ींदुसि, तव्हां छा कंदव? उन खां अॻु बि बाअसर वॾेरे हबीबुल्ला मंगणे जो मुंहिंजनि खां मिल्कियत ख़रीद कई हुई जंहिं सदमे में मुंहिंजो मुड़ुसु फ़ौत थी वियो हो। पंहिंजो हक़ घुरण तां भाउ मूंखे ऐं मुंहिंजी ॿी भेण जे मासूम पुट सदाकत अली खे तशद्दुद जो निशानो बणाए थो ऐं ख़ामोश रहण लाइ जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। मुतासिरनि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, PP MNA सैयद जावेद अली शाह, DC खैरपुर SSP खैरपुर खां तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे। सोबोदेरो लॻ ॻोठ निवाड़ो शरीफ जे रहवासिन सैयद महबूब शाह पंहिंजे पीउ सैयद कामिल शाह सां गॾु मीडिया वारनि अॻियां दाहींदे चयो त मूं कुझु अरसो अॻु मरहूम सैयद हाकिम शाह जी धीउ बीबी बल्कीस शाह सां शादी कई हुई। शादी बाद मुंहिंजी घरवारी जो रवैयो मूंसां ऐं मुंहिंजे घर भातियुनि सां बहितर न हुयो ऐं हर रोज़ जहिड़ा कंदी हुई। मजबूरी में तंग अची 8/8/2021 ते तलाक ॾेई छॾी आहे। अॼु वरी तलाक ॾिनल औरत बीबी बल्कीस शाह ज़बरदस्ती अची मुंहिंजे घर में वेही रही आहे ऐं गारियूं गंद पई करे जेका मुंहिंजे घर मां नथी निकिरे। संदसि वारसनि फ़ोन नंबर बंदि करे छॾिया आहिनि ऐं पंहिंजो घर बंदि करे सेवण शरीफ़ हलिया विया आहिनि। तलाक ॾिनल अॻूणी घरवारी ब्लैकमेल करे रही आहे त मां तुंहिंजे घर में फाहू खाईंदसि। अगर को भी गलत कदम खयाई तो मां जिम्मेवार न हूंदुसि। मीडिया ज़रिए बाला हुकाम के अपील तो करियां त मुंहिंजी तलाक ॾिनल अॻूणी घरवारी खिलाफ़ कानूनी कदम खणी मुंहिंजे घर मां बेदखल करे निजात ॾियारी वञे।